अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 मार्च ऐं 11 थिया आहिनि तक़रीबन सुबुह जा। मां ऐं मुंहिंजो भाउ असां लाड़काणे खां निकिता आहियूं कुझु सामान खणी गाॾीअ में ऐं असां वञूं था पंहिंजे ॻोठ वारे घर में। मुंहिंजो पहिरियों ॾींहुं हूंदो वञण जो। ऐं हीउ जेको रस्तो तव्हां ॾिसी रहिया हो इहो आहे सखर लाड़काणो रोड। लाड़काणे खां सखर वञण वारे रोड ते असां हिन महिल ट्रेवल पिया कयूं। अजीब हिकिड़ो दीवानगीअ जो मुंहिंजो इहो सफ़रु आहे। अजीब फीलिंग्स आहिनि ऐं सॼी उमिरि में अलाए घणा दफ़ा मां हिन रोड तां गुज़री हूंदमि उहे मूंखे घड़ियूं यादि ई कोन्हनि। अॼु जेको मां सफ़रु करे रही आहियां तक़रीबन 30 साल, अम्मा चए थी 32 साल खां पोइ असांजो घरु वरी ठहियो आहे ऐं असां उन घर में वञूं पिया। यकीन कयो त अजीब कैफ़ियत आहे दिलि जी जेका मां बयानु नथी करे सघां, लफ़्ज़ खुटी था पवनि। ऐं जॾहिं इहे नज़ारा ॾिसां पई, इहे रोड ॾिसां पई, मुंहिंजी दिलि चाहे मां रिकॉर्ड कयां। त मौसम ॾाढी सुठी, राति जो बि मींहुं वसियो, सुबुह जो बि इलाही मींहुं वसियो लाड़काणे में, त थधि थी वई आहे फस्ट क्लास। ऐं हीअ तव्हां रस्ता ॾिसो था, रोड, इहो जुड़, इहो आहे ज़मीन, इहो आसमान, इहो मुंहिंजे तर जो हिसे जो आहे। हीअ वण टिण ॿूटा झंग झर ऐं बसि कुझु सम्झ में नथो अचे मां शेयर छा कयां, मां हिन सां गॾु छा ॻाल्हाईंदी वञा। हिकिड़ो मोहबत जो सफ़रु आहे, हे मोहबत जो सफ़रु आहे, पर एॾो ॾिघो थी वियो आहे जो खुटे नथो पियो। सो ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी एक्साइटेड आहियां मां हिन घर सां, हिन ॻोठ सां। मूंखे एतिरी मोहबत आहे, शायदि तव्हांखे मुंहिंजे मुसलसल ॻाल्हियुनि मां अंदाज़ो थियो हूंदो। सो असां रवां दवां आहियूं, ट्रैफ़िक हले थी पई, तव्हां ॾिसो था ॿिन्ही पासनि खां, ऐं इंतज़ारु आहे त केॾी महिल तव्हां पहुचूं। छा फील कंदमि मां, छा चवंदमि। तव्हां यकीन कयो त जॾहिं मां उमिरो करणु वई हुअमि न, पोइ मां सोचां पई जॾहिं काबे ते मुंहिंजी पहिरीं नज़र पवंदी, उन महिल मुंहिंजी थोरी कन्फ्यूजन वारी कैफ़ियत हुई। चवां पई मां छा फील कंदमि, मां पहिरीं नज़र जॾहिं विझंदमि मां छा सोचींदमि, मूंखे कीअं लॻंदो। अॼु मुंहिंजी उहा ई कैफ़ियत आहे। ईअं न आहे त को मां पंहिंजे घर खे थी काबे सां मिलायां, न, बिल्कुलु बि न। पर हिकिड़ो माने पहिरियों दफ़ो वञण जी जेका कैफ़ियत हूंदी आहे, हिन महिल उहा कैफ़ियत आहे। सो ही मुंहिंजी सिंध साई सरसब्ज़ रहे शल हमेशह, वण टिण ॿूटा। दिलि चाहियो त हिन अॼु जे सफ़र खे मां रिकॉर्ड कयां। सो इहो मां रिकॉर्ड करे रही आहियां कंटिन्यू। तव्हां ॾिसो पिया मुख़्तलिफ़ जायुनि तां गुज़रूं था, नंढा नंढा ॻोठ आहिनि रस्ते में, नंढड़ियूं नंढड़ियूं बस्तियूं आहिनि। हे सफ़ेद जा वण, बेद मुश्क जा, जेके ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिबु पोखराया हुया, उहे लॻल आहिनि अञा ताईं केई। ऐं हिन महिल असां मुंहिंजे ख़्याल में नंदेरे जे वेझो पहुचण वारा आहियूं। सावक केॾी सुहिणी थी लॻे। कंहिं ज़माने में इहे वण अञा घणा हूंदा, हाणे घटि था लॻनि मूंखे। अॻे एतिरा न हूंदा, अॻे इन खां वधीक घाटा हूंदा ऐं वधीक सावा हूंदा। सो हीअ असां नंदेरो बाईपास खां गुज़रूं पिया। ऐं जेकॾहिं सिधो वञूं हा त नंदेरे शहर में वञूं हा, हीअ असां नंदेरो जेको बाईपास रोड ठहियो आहे उन खां था गुज़रूं। ऐं असांजे राइट साइड ते शुगर मिल बि हुई नंदेरे जी। हे नर्सरीज़ आहिनि, इहा मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे नर्सरीज़ ॾिसी त इहे नर्सरीज़ आबाद आहिनि, इहे नर्सरीज़ हलनि बि अथियूं, माण्हू वठनि बि अथा। सो असां हितां गुज़री रहिया आहियूं। हिन रोड तां असां हज़ारे दफ़ा आया विया आहियूं, छो त ॻोठ खां लाड़काणे जो सफ़रु, ॻोठ खां लाड़काणे जा पंध, लाड़काणे खां ॻोठ जा पंध अनलिमिटेड भेरा। सो हिते वरी सफ़ेदे जा सॼा वण आहिनि। ऐं हिते ई जेको आहे लेफ्ट हैंड ते थोरी देरि में तव्हांखे नज़र ईंदी नंदेरे जी रेलवे स्टेशन। हिते पटड़ी जेका आहे गॾु गॾु हलंदी नज़र ईंदी आहे, पर उन नंदेरे जी रेलवे स्टेशन आहे। इन तां बि मां बेहिसाब दफ़ा आई वई आहियां। मुंहिंजा पेरनि जा नक्श, क़दमनि जा निशान ऐं मुंहिंजे बाबा जे क़दमनि जा निशान किथे न किथे हिन स्टेशन ते अञा हूंदा। जॾहिं मां कराची में जॉब कंदी हुअमि पंहिंजी शादीअ खां अॻु में, ऐं बाबा मूंखे नंदेरे जी स्टेशन ते छॾणु ईंदो हुओ कराचीअ जे लाइ ट्रेन ते, ऐं वरी जॾहिं मां कराची मां ईंदी हुअमि त मूंखे इन ई स्टेशन तां बाबा वठण बि ईंदो हुओ। सो इहो असां नंदेरे जी रेलवे स्टेशन गुज़री वियासीं।
हिन रोड तां गुज़रंदे ऐं अॼु जे सफ़र खे यादगार बनाईंदे माज़ी बि जेको आहे मुसलसिल मूंसां गॾु गॾु हले पियो। जीअं इन स्टेशन तां हिते नज़र पई त मूंखे सॼा उहे पुराणा साल ज़िंदगीअ जा यादि पिया। केतिरा दफ़ा मूंखे बाबा छॾे वेंदो स्टेज ते ट्रेन में स्टेशन ते ट्रेन में चाढ़े, ऐं केतिरा दफ़ा बाबा मूंखे उतां रिसीव करणु ईंदो हो। हे सुहिणा सुहिणा मंज़र आहिनि मुंहिंजे सिंध जा, मुंहिंजे धरतीअ जा, मुंहिंजे देश जा। मेहूं पई गुज़रनि, नंढा नंढा ॻोठनि जा दुकान आहिनि, नंढड़नि शहरनि जूं नंढियूं नंढियूं बाज़ारियूं आहिनि, ऐं ज़िंदगी रवां दवां आहे। जेको जिते बि आहे उहो उते पंहिंजी दुनिया में मस्तु आहे, मगन आहे। त हिते असां काफ़ी देरि बीठा रहियासीं, छो त मेंहनि जे करे त ट्रैफिक जेका हुई थोरी देरि जे लाइ बीहजी वई। त मुंहिंजी दिलि चाहियो त इन्हनि मेंहनि खे बि रिकॉर्ड करे वठां, इन्हनि मेंहनि खे बि मां महफ़ूज़ करे वठां, छो त इहे लम्हा आहिनि न जेके मां पंहिंजे ॻोठु वञण वारे वक़्तु सफ़र में मां गुज़ारिया। किथां बि गुज़रियासीं, किथां बि लंघियासीं। सॼो त रस्तो त मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त रिकॉर्ड न कयो आहे, पर किथां किथां के टुकड़ियूं, के झलकियूं। ऐं मां जॾहिं जॾहिं मुस्तक़बिल में जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी हूंदी ऐं मां हिन वीडियो खे ॾिसंदमि त मूंखे इहो हमेशह यादि रहंदो त असां इहे सफ़रु कयो हुआसीं ॻोठु वञण जे लाइ, ॻोठु वारे घर वञण जे लाइ। सो ही थोरी मुंहिंजी रिकॉर्डिंग जी मिस्टेक आहे हिते, त मूंखां शायदि कैमरा ते होल्ड करणु मूंखां विसरी वियो आहे, पॉज़ करणु। त मुसलसिल तव्हां बोर थींदा हूंदव, पर मां इन जी जेका आहे एडिटिंग न करे सघी आहियां। मूंखे हिते सफ़ा टाइम घटि मिलियो आहे, जो मां इहे वीडियो क्लिप्स हूअं हमेशह मुंहिंजी आदत आहे त मां पहिरियों ॾिसंदी आहियां अलॻि अलॻि, पोइ मां उन्हनि खे अलॻि अलॻि एडिट कंदी आहियां, पोइ उन्हनि खे गॾे करे एडिट कंदी आहियां। सो इहो तव्हांखे बर्दाश्त करिणो पियो थोरी, सो सॉरी, छो त अजीब मां कैफ़ियत में मूंखे सम्झो न पियो अचे। सो हलंदी थी हले ज़िंदगी, रोड रवां दवां हे, माण्हू मुसाफ़िर, मारूड़ा मिसकिन माण्हू, ॿनिनि में कमु करण वारा मज़दूर, महिनत कश, सभु पिया हलनि। सो बसि अलाह से सभिनीनि खे रोज़ी रसाइण वारो आहे। ऐं असां जेके ॿई भाउ भेण ॻोठ जूं ॻाल्हियूं कंदा, ॻोठ वारे घर जे बारे में ॻाल्हाईंदा, पंहिंजे नंढपण जे बारे में ॻाल्हाईंदा, हलंदा पिया वञूं। हितां परे खां हे नज़र पियो अचे गढ़ी ख़ुदा बख़्श। मुंहिंजो भाउ चयो त चई त थोरो अॻियां हलाए त रिकॉर्ड कर। मूं चयो न, मां पहिरीं बि रिकॉर्ड करे वई आहियां। त हीअ असांजे ॻोठु वेंदे इहो रस्ते मां एतिरो हिसो इन जो नज़र ईंदो आहे। ऐं मिसकिननि जा हाल उहे ई आहिनि, गाॾियुनि जे छतियुनि ते वेही सफ़रु करणु। न असां वटि कॾहिं सिस्टम सुधरंदो, न असांजा हालात बहितरु थींदा, न असांजे माण्हुनि खे सुख मिलंदा, ऐं वरी न ई असांजे माण्हुनि खे को कॾहिं शऊर ईंदो। सो बसि ठीकु आहे, जीअं आहे जेको आहे, देश पंहिंजो आहे, माण्हू पंहिंजा आहिनि। जेहा जे तेहा मुंहुं मारू मञिया, जहिड़ा बि आहिनि आहिनि त पंहिंजा न सभु असांजा। ज़मीन पंहिंजी, हे आसमान पंहिंजो, हे वण टिण पंहिंजा। सो मुहबत जो सफ़रु जारी आहे, ऐं जेको जेको अचे थो रस्ते में उहो मां तव्हां सां शेयर कंदी थी हलां। मौसम ॾाढी प्यारी हुई, थधिकार ऐं झुड़ ऐं सावक ऐं हिकिड़ो न खुटण वारो रोड मुसलसिल। अजीब अजीब लफ़्ज़ ठही पिया अचनि उन महिल जंहिं महिल असां हितां गुज़रूं पिया। सो पर कुझु हथ में अहिड़ी शइ न हुई। फ़ोन में मूंखे नोट्स ठाहिण या लिखणु ॾाढो मुश्किल लॻंदो आहे, सो बि सफ़र में त सवाल ई पैदा न थो थिए। बाक़ी को पेन पनो हुजे हा त मां कुझु न कुझु उन महिल जा अहसास नोट करे वठां हा, पोइ बि तव्हां सां शेयर कयां थी जेको बि आहे। सो इहो ख़ूबसूरत सफ़रु जारी आहे। नंढियूं नंढियूं वस्तियूं वाहण ॻोठ गुज़रंदा था रहनि। माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में, पंहिंजी दुनिया में मस्तु आहिनि। रोज़मर्रा ज़िंदगीअ जा कार वहिंवार पिया था हलनि। ऐं अॼु सभु कुझु अजीब पियो लॻे, जॾहिं हमेशह गुज़रंदासीं त कॾहिं ध्यानु न ॾिनो। अॼु त अलाए छो मां हिकु हिकु जाइ, हिकु हिकु सीन, हिकु हिकु मंज़र ॼण त जज़्ब पई कयां न पंहिंजे ज़हन में, पंहिंजे अंदर में, छो त हे प्यार जो सफ़रु हो, हे मुहबत जो सफ़रु हो जेको जारी हो। असांजे ॻोठनि जूं उहे ई सूरत हाल भितियुनि ते छेड़ा थपियल, नंढड़ा नंढड़ा पुराणा सुराणा घर, आम माण्हू, कोठाणा सादड़ा, पर वरी बि इहो चवंदमि त आहिनि त पंहिंजा न असांजा। असांजो असुलु इहो ई आहे, असांजो सच इहो ई आहे। भली साइंस तरक़ी करे वञे, शहरनि में छा बि ज़िंदगी हुजे, पर जेको मुहबत ऐं ख़ुलूस अञा इन्हनि सादड़नि ॻोठाणनि माण्हुनि में आहे न, उहो ॿियो किथे बि न आहे। सो हीअ सिंध जी ज़मीन आहे, जिन खे सिंध सां मुहबत हुजे, जिन खे सिंध सां इश्क़ हुजे,
उहे हीअ वीडियो ॾाढे प्यार सां ॾिसंदा, मूंखे यकीन आहे, छो त मां ॾाढे प्यार सां ठाही आहे, ॾाढे प्यार सां भरी आहे। असांजी आम सोच खे, आम ज़हन खे शायदि एॾो इम्पॉर्टेंट न लॻे, पर मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। लेफ़्ट साइड ते जेके तव्हां ॾिसो था, काफ़ी सारा बाग आहिनि जेके माण्हुनि विकिणी छॾिया आहिनि, ऐं हिते प्लॉटिंग थींदी, हिते हाणे जायूं ठहंदियूं, बंगला ठहंदा, कॉलोनियूं ठहंदियूं, जंहिंजो मूंखे ॾाढो अफ़सोसु आहे। इलाही वण कटिया पिया, मां उन्हनि खे ईअं पई ॾिसां ॼण वणनि जा लाश पिया आहिनि। ॾाढो ॾुख पियो थिए, असांजे पंहिंजनि जा ई माइटनि जा ई आहिनि बाग। सो बसि मर्ज़ी हर कंहिंजी, दुनिया कमर्शलाइज़ थींदी थी वञे ऐं पैसे जी अहमियत वधंदी थी वञे, पुराणी शयुनि जे क़दुर जी अहमियत न आहे, उन नेचुरल माहौल जी अहमियत न आहे। सो हाणे असांजो जेको ॻोठु आहे उहो बिल्कुलु वेझो अचण वारो आहे। हे अची वियो मुंहिंजो जिंदो देरो, ऐं हितां असां हाणे राइट ते टर्न कंदासीं साम्हूं वारे रोड ते। सवें हज़ारे भेरा हिन रस्ते ते मां सफ़रु कयो आहे, हिन रस्ते तां मां आई वई आहियां। सो हे मुंहिंजे ॻोठ जो रस्तो आहे। हिन ज़मीन सां इश्क़ु आहे मूंखे, हिन ज़मीन सां, हिन धरतीअ जे हिन टुकड़े सां मूंखे बेइंतहा मुहबत आहे। हिननि घिटियुनि सां, हिननि रस्तनि सां, हिननि वणनि सां, हिन धरतीअ जे मथां जेतिरो हिसो आसमान जो मौजूदु आहे उन सां, हिते हलंदड़ हवा सां, हितां जी मिटीअ सां मूंखे प्यारु आहे, बेइंतहा मुहबत आहे। हे सभु असांजे माइटनि जा ई घर आहिनि जेके ॿाहिरि नवां नवां ठहंदा था रहनि अञा ताईं। ऐं हे बोगनवेलिया वारो घरु, हे सभु असांजे माइटनि जा घर आहिनि। मुंहिंजी भेण जो घरु ईंदो अञा, उहो थोरो अॻियां आहे। सो बसि इहे ॾिसंदी पई वञा, वण टिण नज़ारा, रस्ता, मिटी, आसमान, हवा, ॿूटा, मुंहिंजा माण्हू। जॾहिं मां हिन ॻोठ मां वियमि त नंढड़ा नंढड़ा के बांबड़ा पाईंदा, के हलणु सिखंदा, के ॻाल्हाइणु, अॼु उहे बि वॾा वॾा थी विया आहिनि सभु, त इलाहिनि खे त मां सुञाणींदी बि न आहियां। हे लेफ़्ट साइड ते इहो घरु मुंहिंजी भेण जो आहे, बोगनवेलिया वारो, ऐं अॻियां असांजो पंहिंजो घरु ईंदो। ऐं बसि हे रांदियूं थियूं यादि अचनि, उहो मासूम नंढपण थो यादि अचे मूंखे, जेको मां हिते गुज़ारियो, जेको हिननि घिटियुनि में मां खेॾियमि। ऐं राति जेका बारिश थी उनजे करे हंधि हंधि इहो पाणी बीठो आहे। सो थोरो घणो जेको आहे रस्तो बरसाति जे करे ख़राबु थियल आहे। बिल्कुलु साम्हूं जेका तव्हांखे भित नज़र थी अचे, बिल्कुलु साम्हूं चिंची बीठी आहे, वॾो गेट लॻल आहे लेफ़्ट साइड ते। हे कंटिन्यू हाणे इहो असांजो ॾाॾाणो घरु आहे, जंहिंमें असां सॼी उमिरि रहंदा आयासीं। लेफ़्ट साइड वारी भित जीअं जीअं गॾु गॾु हलंदी थी हले, तीअं तीअं इहो असांजो घरु आहे। सो हाणे असांजो पंहिंजो घरु दरवाज़ो अचण वारो आहे। हे मुंहिंजे चाचा जो दरवाज़ो, हे असांजो दरवाज़ो। हे असां पंहिंजे घर जे दरवाज़े ते पहुची वियासीं, ऐं मुंहिंजो भाउ हाणे तालो खोलींदो। हे ॿाहिरि लिखी विया आहिनि, हे वॾेरा भला आहिनि, इहो असांजे दरवाज़े ते हिननि लिखियो आहे। सो हिन प्यार भरे घर जो तालो थो खोले मुंहिंजो भाउ, ऐं हाणे असां हिन में अंदरि दाख़िलु थींदासीं। उनखां पोइ छा छा फीलिंग्स हूंदियूं, छा छा कंदासीं, कीअं वक़्तु गुज़ारींदासीं।